हिन हवेली जो मालिक केर आहे इहा पूरी दुनिया खे ख़बर आहे। हाँ ऐं तोखे भी इहा ख़बर आहे। शामिर जी ॻाल्हि करे रही आहे न रुखसार साहिबा? हाँ? हिन हवेली जो असुल मालिक त शहमीर आहे। जेको इंसान नफ्सियाती बीमारी जो मरीज आहे तो उनके तमाम जल्दी इन हवेली जो मालिक बणाए छॾियो। छो इन मासूम जे जान जी दुश्मन थी आहे। बाबा साईं खे जेकर इन ॻाल्हि जी ख़बर पई न, ख़बर अथई न तोसां कहिड़ो उहो अशर कंदो। तू शामिर खे असांजे साम्हूं इन हवेलीअ जो मालिक तौर संभालण थी चाहीं। बाबा साईं उनखे घोट घुराइण जे बदिरां समुंड पार मोकिलींदे देर न कंदी। बिजार खान साहब पाण खे हलणो किॾां आहे? खान बहादुर चयो पिए त कॾहिं अचो राति जी मानी खाई वञो सो होॾां तयारी आहे। हिन बहाने तुंहिंजे खान बहादुर जे विच में जेकी बदगुमानी आहे उहा बि ख़तम थी वेंदी। हैफ़ अथई यार बिजार खान, हैफ़ अथई यार। मूं त सम्झो त तुंहिंजी नज़र में मुंहिंजी का वॾी क़ीमत हूंदी, पर तूं त यार मूंखे सफ़ा सस्तो सम्झो। पर कहिड़ी ॻाल्हि में मूं तोखे सस्तो सम्झियो आहे? तव्हां त हिन ॻाल्हि खे नॉर्मल पिया सम्झो, तॾहिं त तव्हां मूंखे वठी पिया हलो खान बहादुर। तव्हां त न को मूंखां पुछो ना ई वरी पंहिंजी तौर सोचो त मुंहिंजो रिएक्शन छा हूंदो। तूं त को वॾो जज़्बाती आहे ना परस्त। जॾहिं मूं जहिड़ो शख़्स हर शइ विसारे खान बहादुर सां हथ मिलाए चुको त पोइ तोखे छाजो नख़रो आहे? हालांकि टाइम खां पोइ उन्हनि मुंहिंजे कोट ते बि हमलो कयो। उन्हनि इहा अगराई कई जेका मूं दरगुज़र कई। दरगुज़र करण त सुठो अमल आहे, पर अहिड़ो क़दम बि न खणिजे जंहिंसां पंहिंजी इज़त ऐं नफ़्स मजरूह थियण जो इम्कान हुजे। हासिल मतलब त तूं खान बहादुर ॾांहुं मूंसां नथो हली। सूबेदार साहब, ये सुबुह साण पुलिस सां गॾु हाकिम सही जे उताक ते वारिद थियो ऐं ख़ैर त आहे न? पुलिस कॾहिं ख़ैर वारी जॻह ते आई आहे छा? भला कीअं अचणु थियो? तूं तकिड़ो हवेली तरफ़ वञ ऐं खान बहादुर सां मूंखे ॻाल्हिरा ऐं नंढे रेस खे पाण सां गॾु वठी अचिजां। यानी तूं शहरोज़ खान खे गिरफ़्तार करणु आयो? इहो मां खान बहादुर सां पाणे डिस्कस करे वठंदुसि। तूं तकिड़ो वञ, खान बहादुर खे पाण सां गॾु वठी वञ। हाकिम साईं, कंहिं बि सूरत में शहरोज़ खान जी बांह तव्हांजे हवाले कोन कढो। बहितर त इहो आहे त तव्हां थाणे ते वञो ऐं को बि बहानो कयो त शहरोज़ खान ॿाहिरि वियल। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।